नाज़रीन, सिंध ऐं पंजाब जे बئराजन ते न्यूट्रल ऑफिसरनि खे मुक़रर कयो वियो आहे। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मदثر राजपूत। जी मदثر, वधीक छा तफ़सील आहिनि? जी जीअं त इर्सा जे मामले ते हिन वक़्तु जेकी सूरतहाल आहे ऐं ख़ासि तौर ते जेकी सिंध हुकूमत इर्सा जे हवाले सां जेके स्टेटमेंट्स ॾिनियूं, उन खां पोइ हिकिड़ो फ़ैसिलो त 24 तारीख़ ते गुज़िरियल महीने में थियो। उन फ़ैसिले में जेकी स्टैंडिंग कमेटी नवाब यूसुफ तालपुर जी सदारत में क़ौमी असम्बली जी जेकी स्टैंडिंग कमेटी, उन में फ़ैसिलो थियो त को न्यूट्रल ऑफिसरनि जी मुक़ररु कई वञे, जेके सिंध वारा जेके ऑफिसर आहिनि उहे पंजाब जे बराजन जो विज़िट कनि ऐं पंजाब वारा सिंध जे बराजन जो विज़िट कनि। त इन सॼी सूरतहाल खां पोइ इर्सा हिकु स्टेटमेंट ॾिनी हुई, उहो जेको एलामियो जारी कयो। उन मुताबिक़ उन्हनि चयो त पंजाब ऐं सिंध पंहिंजा नुमाइंदा मुक़ररु कये। अॼु कुझु देरि पहिरीं वापदा पारां ऐं ख़ासि तौर ते पंजाब हुकूमत पारां इन हवाले सां पंहिंजी टीमूं जोड़ियूं आहिनि। उन में मां तव्हांखे पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाए था हलूं त उमर ख़ुर्शीद आहे पंजाब इंजीनियरिंग, उहो चीफ हूंदो जेको पंजाब जी तरफ़ां जेको विज़िट कंदो न्यूट्रल नुमाइंदो सिंध जे बराजन जो। इन जे अलावा मुजाहिद कलीम आहे ऐं मोहम्मद ज़ैन आहे, मलिक आहे, उस्मान तहसीन शाह आहे ऐं एहसन सरफराज समेत जेके 7 ॼणा आहिनि, इहे पंजाब जी तरफ़ां जेके सिंध जेके बराज आहिनि, खारे चश्मा बराज उते मुक़ररु थींदा। इहे पंजाब जी जेके पाणी बाबति जेको डिपार्टमेंट आहे उन जी तरफ़ां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे। जॾहिं त इर्सा जे तर्जुमान राना ख़ालिद खां इन हवाले सां जॾहिं असां मालूम कयोसीं त इर्सा जी तरफ़ां का इन हवाले सां जेकी टीमूं ठाहियूं आहिनि, पंजाब जेके नुमाइंदा मुक़ररु कया आहिनि, न्यूट्रल टीम मुक़ररु कयूं आहिनि जेके बराजस ते सॼी पाणी जी सूरतहाल खे मॉनिटर कंदियूं। त ख़ालिद राना पारां इहो चयो वियो त हिन वक़्तु ताईं इर्सा खे इन बाबति कंहिं मालूमात न आहे, इन हवाले सां को बि रिटन डॉक्यूमेंट्स न आयो। अलबत्ता पंजाब हुकूमत पारां जेकी पंजाब जे पाणी बाबति जेकी वज़ारत आहे, उन जेके टीमनि सां फ़ैसिलो कयो आहे, उन जो नोटिफिकेशन ज़रूरु असांखे मिलियो आहे ऐं वापदा जी तरफ़ां जेके उन जे नुमाइंदा आहिनि उहे शामिल हूंदा। मदثर, इहे जेके ऑफिसर्स मुक़ररु कया विया आहिनि, इहे कॾहिं चार्ज वठंदा? जी इन हवाले सां जीअं इर्सा जे तर्जुमान ख़ालिद राना खां मालूम कयोसीं, छाकाणि त इर्सा हिकु सेंट्रल इदारो आहे, उहो ई इन हवाले सां हथमी फ़ैसिलो कंदो। इर्सा जे इन हवाले सां को बि हथमी फ़ैसिलो इन वक़्त ताईं न आहे थियो बक़ौल जेको तर्जुमान इर्सा ख़ालिद राना जे मुताबिक़, छाकाणि त ख़ालिद राना चयो आहे त सुभाणे इन हवाले सां को हथमी फ़ैसिलो अचण जो इम्कान आहे, छाकाणि त पंजाब जी तरफ़ां जेके मेंबरान आहे उहे मुक़ररु थिया आहिनि। अगरि सिंध इन ते को रात गुज़ाहिर करे थो ऐं सिंध जी तरफ़ां बि इन हवाले सां को नुमाइंदनि जी मुक़ररी जे हवाले सां को नाला अचनि था, त पोइ मुशावरत सां गॾियल तौर ते इन टीमनि जी मुक़ररनि खे ताइनाती ते मुक़ररु कयो वेंदो। जॾहिं त सुभाणे गुड्डू जे हवाले गुड्डू बराज ते विज़िट टीमनि जो शेड्यूल आहे। इहो इर्सा जे तर्जुमान इहो ॿुधायो त सुभाणे गुड्डू बराज ते जेकी इर्सा जी टीमूं ऐं जेके लाॻापियल इख़्तियारियूं आहिनि उहे विज़िट कंदियूं ऐं इन हवाले सां बि कोर्ट में रिकॉर्डिंग आहिनि। पर अलबत्ता जेको सिंध जी तरफ़ां जेके नुमाइंदा मुक़ररु थींदा ऐं पंजाब जी तरफ़ां जेके हिन वक़्तु नुमाइंदा मुक़ररु कया विया आहिनि ऐं वापदा जी तरफ़ां जेके इंजीनियर जेके आहिनि जेके उहे मुक़ररु कया विया आहिनि, उन्हनि जी टीमनि जा नाला हथमी थी चुका आहिनि। हाणे फ़ैसिलो जेको आहे उहो सिंध जी तरफ़ां अचणो बाक़ी आहे त सिंध छा इन मामले ते राति गुज़ार करे थो ऐं उन खां पोइ इहे इर्सा हिकु बाज़ाब्ता नोटिफिकेशन बि जारी कंदो ऐं उन नुमाइंदनि जी मुक़ररी थींदियूं ऐं उहे नुमाइंदा जेके सिंध जा नुमाइंदा पंजाब जे बराजन जो विज़िट कंदा ऐं पंजाब जा जेके नुमाइंदा सिंध जे 3 बराजन जो विज़िट कंदा ऐं उते पाणी जी सूरतहाल बाबति तफ़सीली रिपोर्ट बि ॾींदासीं। मदثर, तव्हांजी महिरबानी।